महरू केॾां थी वञी? सुल्तान जी कॉल आई हुई, चई त हारिन खे कुछ बिज ऐं कलर जी ज़रूरत आहे, तंहिं करे। खबरदार महरू, घर खां हिकु पेर भी ॿाहिरि न कढजांइ। त सालार जी ख़बर अथई न? सालार त सुल्तान खे हिते अचण ई नथो ॾे ऐं न को मूंखे बनी ते तो वञण ॾे। आख़िर सालार चाहे छा थो? तुंहिंजे इन्हनि लछणनि जे करे तुंहिंजे मंगे दे तोखे कुराड़ो करे छॾे ॾिनो। आख़िर तोखे अकुल कॾहिं ईंदो? तूं लाइक जो पुट नाही, धी आहीं ऐं धीअरियूं घरनि में सुहंदियूं आहिनि, बनिन ते न। बानो, पंहिंजी हद में रहो, मूंखे पढ़ाइण जी ज़रूरत नाहे। तूं सालार जी भेण आहीं, हिन घर जी इज़त आहीं ऐं मां हिन घर जी इज़त खे बर्बाद थियण कोन ॾींदसि। मूंखे ख़बर आहे तोखे कहिड़ो पेट में सूर आहे। कलर जा मसला पाणे सालार हल कंदो। तूं हुन सुल्तानड़े जा दीदार थी करण वञी। बानो, पंहिंजी ज़ुबान संभाले ॻाल्हाए। कंहिं ॿिए ते तोहमत हणण खां पहिरीं पंहिंजे गिरेबान मत झांके ॾिस। तूं बि का खीर जी धोतल कोन्हे। जेकॾहिं तूं हिन घर खां ॿाहिरि निकिती आहीं न त सालार तोखे कोन छॾींदो। सालार मूंखे सख़्तीअ सां मना कयो आहे त महरू हिन घर खां ॿाहिरि न वेंदी ऐं न ई वरी को एरो गेरो नथू कहिड़ो हिन घर में ईंदो। महरू कंहिंजी ग़ुलाम नाहे ऐं हा, मूं ते कंहिंजो हुकुम नथो हली सघे। मां पंहिंजी मर्ज़ी जी मालिक आहियां। मां बि बनी ते वञी ॾेखारींदसि, ॾिसां थी त केरु थो मूंखे रोके। महरू, तूं वॾी ग़लती करे रही आहीं। तोखे सिवाय पछतावे जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो। रोक जे रोके सघी। गिदरो छुरीअ ते किरे या छुरी गिदरे ते, ॻाल्हि त साॻी आहे। हाणे मां कयां थी सालार खे फ़ोन। सालार तुंहिंजी पाण ई सारल आहे। गुलू, मुझे रस्तो छो रोकियो अथई? गुलू, ही सुठो तरीक़ो कोन्हे कंहिंजो रस्तो रोकण। मां चवां थी हथ कढ मुंहुं मां, हथ कढ मुंहुं मां। मां चवां थी छॾो। छा त छोकिरीअ जो जोबन हुयो। हक़ ते नादर ख़ान चरियो थियो तो हुते। सदोरी तुंहिंजे हुस्न जे अॻियां त ज़ाहिदनि जा ईमान बि लुड़ी वेंदा। छा त काफ़िर अदाऊं हूं तुंहिंजो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।